अदा अस्सलाम वालेकुम अकरम। भाई तव्हांजो रोड भला अञा ताईं उते जो उते पियो आहे, छा मसइलो आहे? पैसा आहिनि कोन आहिनि? ठहंदो अॻिते कोन ठहंदो? असांजो फर्स्ट कोड करे विया, उन खां पोइ चयूं त असांजो 15 ॾींहंनि खां पोइ तव्हांखे कारपेट करे ॾींदासीं। हाणे उन जे 2 महीना गुज़री विया आहिनि, ठेकेदार न हेठि न मथे, फर्स्ट कोड या इहे पथर निकिरनि पिया, नालनि में किरनि पिया, परियां एजिंग आहे कान, कुझु कोन्हे, का शइ कान्हे। हिते चऊं था जंहिंखे चवंदा वाह इहो मथां जो कमु आहे, चऊं था तव्हां लाइ अपील करियूं था, थी वेंदो तव्हांजो। इनखे 4 महीना गुज़री विया आहिनि चवंदे चवंदे। ही कंहिंजी स्कीम हुई? हीअ चवंदा असांजी फ़ख़ुरु न न, ही जंहिं रोड ते पाण बीठा आहियूं डायरी साहब को ठेकेदार स्कीम तो हुननि जी मखदूमनि जी। शाहजहान तव्हां छा था चओ? तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे हिन रोड मां? असांखे तकलीफ़ बसि इहो दम आहे, असांखे मरीज़ जीअं मिटी बि उॾामे, कुझु कोन्हे। अॻे अञा सवला हुआसीं, हाणे त रुॻो मिटी उॾामे। बसि इहो चवंदो त बिल बि उतां कराए खणी विया आहिनि ऐं बिल बि खणी विया आहिनि, सामान बि हिते पियो त ख़बर कोन्हे केॾां विया आहिनि। भला सोहेल साहवाल खे छो नथा चओ? उहो स्कीम वठी आयो हो, उन दावा बि कई त असांजी स्कीम आहे, पोइ मुकमल छो नथी थिए? उहा मुकमल ख़बर कान्हे, सोहेल साहब बि ज़ाहिर कोन्हे, ऐं जेको आहे सो नज़ाकत साहब जेको आहे सो उहो बि ज़ाहिर कोन्हे, ठेकेदार बि ज़ाहिर कोन्हे। हिते पहिरीं त अॻवान जाम आया माशाल्लाह, हिते सुठो कमु पियो फर्स्ट क्लास। अचानक अलाए छा थियो, वरी असांखे ख़बर पई त बिल बि कराए खणी विया, शायदि थी सघे को घपलो आहे। साईं लालन शाह तव्हां छा चवंदव? तव्हां बि हिते रहो था काफ़ी अरसे खां, तव्हांखे कहिड़ी तकलीफ़ आहे रोड मां? गुज़ारिश कंदा भई हिनखे कारपेट कराए ॾिनो वञे, बसि ॿियो हाणे असीं छा चवंदासीं। निमाणो अर्ज़ु आहे भई असांजे हिते विढ़िया पिए, धणी था पिए, हाणे अंदरि केर बि कोन्हे, केर बि कारपेट लाइ के पुछे बि कोन थो। हा साईं, हीअ असांजा हितां जा रहवासी आहिनि, मौजूद शहरी आहिनि। हिननि जो चवणु आहे त 3-4 महीना अॻु ई जेको रोड मखदूम जमील जी कोटा मां ठहियो हुयो, ऐं हिन जी तक़रीबन 2 चकर ई ठही चुको आहे, पर अञा ताईं अधु ताईं जेको छॾे विया आहिनि ऐं कारपेट कोन थियो आहे। हितां जा जेके रहवासी आहिनि, हिननि जेके पथर आहिनि उन्हनि मां सख़्तु परेशान आहिनि। पथर गाॾियुनि जे टायरनि मां विचिड़ी वरी माण्हुनि खे लॻनि था। असांजी बि वस वारनि खे अपील आहे, गुज़ारिश आहे त ख़ुदा हिन रोड खे बि मुकमल कयो वञे।